أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وأما من خاف مقام ربه ونهى النفس عن الهوى فإن الجنة هي المأوى. وقال الشاعر: जन्नत में मकाम बनाते हैं नमाज़ी, जन्नत में मकाम बनाते हैं नमाज़ी, सजदे के लिए सर झुकाते हैं नमाज़ी। ओ जैनो सुखों कोई कहीं पा नहीं सकता, जन्नत में मकाम बनाते हैं नमाज़ी, सजदे के लिए सर झुकाते हैं नमाज़ी। चेहरे की चमक देख के लगता है कुछ ऐसा, चेहरे की चमक देख के लगता है कुछ ऐसा, अनवार हिदायत में नहाते हैं नमाज़ी। फराहत का हो मौका के गमो रंजो अलम हो, फराहत का हो मौका के गमो रंजो अलम हो, हर हाल में गुन रब की ही गाते हैं नमाज़ी। गर्मी की हो शिद्दत के झरती हुई सर्दी, गर्मी की हो शिद्दत के झरती हुई सर्दी, मस्जिद को बड़े शौक से जाते हैं नमाज़ी। रिज़्क़ हराम सूद की आराइशों से पाक, रिज़्क़ हराम सूद की आराइशों से पाक, मेहनत की पाक रोटी ही खाते हैं नमाज़ी। मुनकर से फाश बातों से रहते हैं दूर दूर, मुनकर से फाश बातों से रहते हैं दूर दूर, और कलाम पाक निभाते हैं नमाज़ी। खत्मे रसूल का रुसवा कभी छोड़ते नहीं, खत्म रसूल का रुसवा कभी छोड़ते नहीं, दाढ़ी से अपना चेहरा सजाते हैं नमाज़ी। हमें ये बात सारे जहां को बताइए, हमें ये बात सारे जहां को बताइए, शैतान से फरेब न खाते हैं नमाज़ी, जन्नत में मकान अपना बनाते हैं नमाज़ी, सजदे के लिए सर झुकाते हैं नमाज़ी। हर किस्म की हमद सना वाखाने वाला इबादत बंदगी
अकेले अल्लाह तबारक व तआला जी ज़ात के जुगाले जो मुल्क जो मालिक ऐं खल्क जो खालिक आहे। जंहिंजे हथ में इज़्ज़त ऐं ज़िल्लत, जंहिंजे हथ में मौत ऐं ज़िंदगी आहे। अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ खां बाद बेहिसाब अनगिनत लादारात दुरूद सलाम हुजनि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात मथे, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला हिन पूरी दुनिया जी हिदायत जे लाइ मबूस फरमायो। बिरादरान इस्लाम, खुतबे जुमे जो मौजू आहे जन्नत, जंहिंजे बारे में अगला खुतबा वसूली चुका आहियूं ऐं टियों खुतबो पिणु जन्नत जे बारे में बयान कयो वेंदो। त जन्नत में जेको लिखो आहे कि जेको नमाज़ीअ खे नेमत मिलियूं, उन नेमत में ॼणा हिकिड़ी वॾी नेमत जेको आहे अल्लाह तबारक व तआला जो दीदार आहे। यानी मोमिन इंसान अल्लाह तबारक व तआला के ॾिसंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जॾहिं जन्नत वारा जन्नत में ऐं जहन्नम वारा जहन्नम में हलिया वेंदा त हिकिड़ो ऐलान करण वारो ऐलान कयो त ऐ जन्नतियो, बेशक अल्लाह तबारक व तआला असां हिकिड़ो वाइदो कयो आहे जंहिंखे हा हू पूरो करणु चाहे थो। हू चवंदा त हू पूरो आहे। को अल्लाह तबारक व तआला असांजा तराजू, असांजो दाख़िलियो भारी नाहे के वज़नदार नाहे के। को अल्लाह तबारक व तआला असांजे चेहरे खे रोशन नाहे करे छॾे। को अल्लाह तबारक व तआला असांखे जन्नत में दाख़िल नाहे कई। को अल्लाह तबारक व तआला असांखे जहन्नम खां निजात ॾेई ॾिने, जहन्नम खां छुटकारो अल्लाह तबारक व तआला नाहे ॾिने। यानी एतिरियूं नेमतूं हासिल करण जे बाद हाणे कहिड़ो वाइदो बाक़ी रही वियो आहे। पोइ अचानक पर्दो उठायो वेंदो। पर्दो हटंदो जवान हू अल्लाह तबारक व तआला खे ॾिसंदा। अल्लाह की कसम, अल्लाह तबारक व तआला उन्हीं के कोई चीज अहिड़ी की न ॾिने उन्हें जेको उनजे दीदार खां अल्लाह तबारक व तआला खे ॾिसण खां वधारे महबूब हुए, पसंदि हुए। जंहिंसां उन्हीं जी अखी खे वधारे धधक हुजंदी। यानी जन्नत में अल्लाह जो दीदार, अल्लाह खे ॾिसणो, जन्नती जे ॿिए तमाम नेमतें जी बनिस्बत वधारे जन्नत जी महबूब हूंदी, जंहिंजी वजह सां जन्नतीअ खे अखियुनि जी धधक नसीब थींदी। यानी एतिरो अल्लाह तबारक व तआला जे दीदार सां ख़ुशि थींदा। अल्लाह तबारक व तआला खे ॾिसी करे जन्नती इंसान ख़ुशि थींदा। अहिड़ी तरह जन्नत में मेरा ऊंचे दर्जे वारो ऐं मेरा नीचे दर्जे वारो जन्नती। हज़रत मुगीरा बिन शुअबा का रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला वटां सवाल कई तो जन्नत में मेरा निगरे दर्जे वारो जन्नती कहिड़ो हूंदो? त अल्लाह तबारक व तआला जवाब ॾिने त मेरा निगरे जन्नत दर्जे वारो हू जन्नती जन्नत वारे में ॼणा हूंदो जेको मरे जर जन्नती जन्नत में दाख़िल थी वेंदो, तंहिंजे बाद जन्नत में दाख़िल थींदो। उनखे चयो वेंदो त जन्नत में दाख़िल थी वेंदी, जन्नत में हली वञ। हू चवंदो आहे मुंहिंजा रब आउं कीअं जन्नत में वञा? तमामु इंसान पंहिंजा घर संभाले गिरो वियो, मेरी पंहिंजो इनाम जेको आहे उहो वसूल करे गिरो वियो। उनखे चयो वेंदो पूरो तोखे ही पसंदि है। उन शख्स खे अल्लाह तबारक व तआला चवंदो जेको मेरा आख़िर में जन्नत में दाख़िल थींदो तो पूरो तोखे ही पसंदि है। तो दुनिया जे बादशाह में ॼणा हिकिड़े बादशाह जी पूरी ममलिकत, पूरो मुल्क तोखे अदा कयो हुजे। हू चवंदो आहे मुंहिंजा रब राज़ी आहे। अल्लाह तबारक व तआला चवंदो मूं तोखे उनजी मुल्क जहिड़ो हिकिड़ो मुल्क ऐं उन जहिड़ो ॿियो ऐं उन जहिड़ो ॿियो मुल्क ऐं अहिड़ी तोखे ममलिकत अदा करे छॾी।
तो अल्लाह तबारक व तआला चवंदो ही तोजी लाए ऐं आउं तोखे हुन जहिड़ियूं ॾो ममलिकतूं ॾो मुल्क अता कयां थो ऐं तोजे लाइ हर उहा चीज़ आहे जंहिंजी तूं तमन्ना कई आहे जंहिंजी ख़्वाहिश कई आहे जंहिंसां तोजे अखियुनि खे थधक मिले तोजे अखियुनि खे लिज़त मिले तूं चवंदो आहे मुंहिंजा रब ऐं राज़ी आहियां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त मुंहिंजा रब ही त निचले दर्जे वाले निचले दर्जे वाले जन्नती आए तो जन्नत में नया ऊंचे दर्जे वाला जन्नती कहिड़ा हूंदा तो अल्लाह तबारक व तआला फरमाए उलाइकल लज़ीना गरस्तु करामतहुम बियदिही व खतबतु अलैहा फलम तरअयनुन वला तस्तमउ उज़ुनुन वला यख्तरु अला क़ल्बि बशरिन ये वो इंसान है जैसे अल्लाह तबारक व तआला चुनेंगे पसंद करेंगे ऐ वो उनकी इज्जत है तो ये हफ्ता अल्लाह तबारक व तआला फरमाए तो गाए चलिए उन हफ्ते मोहर लगाए चलिए यानी हाँ उनमें कोई पर तब्दीली न थी सके ऐ उन्हीं जे लाइ हो तैयार कियो जैके के अख ॾिठो नाई जैके के अख ॾिठो नाई ऐं न को उनके बारे में के कम सोए न को के इंसान जे दिल में न जो तसव्वुर अची सके तो न जी सोच अची सके तो बरादरान इस्लाम ये ऊंचे दर्जे वालो जन्नती ऐं निंढे दर्जे वालो जन्नती जेके अल्लाह तबारक व तआला इतनो नेमत नसीब वेंदो अहिड़ी तरह 70,000 अफराद बगैर हिसाब जी जन्नत में दाखिल थींदा। हज़रत इब्न अब्बास खां रिवायत है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाए वो मथे साबिक़ उम्मतूं अॻिलियूं उम्मतूं पेश कयूं हुयूं चुनांचे मुंहिंजे नबी खे ॾिठो त हुनजे साथ महज़ जंग अफराद ॻोए खां ठाही ऐं हिकिड़े नबीअ जे साथ सिर्फ़ बचड़ी ऐं हिकिड़े नबीअ जे साथ कोई बि न आई पोइ अचानक मूंखे हिकिड़ी वॾी जमात नज़र आई मूं हिकिड़ी जमात वॾी ॾिठी मूं गुमान कयो शायदि ही मुंहिंजी उम्मत आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए था त मूंखे ॾियो त आहे नबी आहे ही तोजी उम्मत न आहे ही हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत ज़रा ऐं जान गुज़ारियो मूं ॾिठो त हिकिड़े अज़ीम इंसान जो वॾो लश्कर मूंखे नज़र आयो मूं चयो त आउं हिनखे निहारियां त मूं ॾिठो त ॿिए पासा मूंखे वरी लश्कर ऐं चयो त याजी उम्मत आहे हिन में 70,000 अफराद अहिड़ा आहिनि जेको बग़ैर हिसाब किताब जी जन्नत में दाख़िल थींदा। तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त आउं उभो थियो ऐं पिण जे घरे वञियो त सहाबा किराम आप पिण जे घरे हली वियुसि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए था त सहाबा किराम उन्हीं 70,000 अफराद के मुताबिक गौर खोज करने लगा सोचने लगा तो 70,000 अफराद क्या होगा जो जन्नत में बगैर हिसाब से जाके देगा चुनांचे उन्हीं में जरा कह जो तो शायद आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम होगा ए कह जो ना उन्हीं सहाबा वो इंसान है जैसी विलादत जो थिए इस्लाम की हालत में थिए उन्हीं शिरक न कयो ऐसे कुछ चवण लगा पंहिंजो राय पेश कयो तो अचानक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ खणी आया आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आई कंहिं चीज के बारे में सवाल करे रहिया आई कंहिं चीज के बारे में पुछी रहिया आहियो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ताईं ही सोचे रहिया आहियो तो उन 70,000 अफराद क्या होगा वो 70,000 क्या होगा जो बगैर हिसाब और किताब की जन्नत में जाके देगा वो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद फरमायो वो लदीना ला यरकुना वला यस्तरकुना वला यततयरुना वला रब्बिहिम यतवक्कलून ये वो इंसान है जो को दम न करायो न को दम कयो हो न को दम करवायो हो न को बदशुमारी कियो हो यानी जमाने जाहिलियत में बदशुमारी जो रिवाज आम हो ऐं सिर्फ पिण जे रब ते भरोसो कयो ही इंसान जन्नत में बगैर हिसाब जी जन्नत में दाखिल थींदा। ये सुनी करे हज़रत उकाशा बिन मुहसिन उहो जो ऐं चए अल्लाह जा रसूल अल्लाह जा नबी आई मुझे लाइ दुआ करो त आउं बि उन्हीं में शामिल थी वञा जेको बगैर हिसाब जे किताब जी जन्नत में दाखिल थिए त आप सल्लल्लाहु
में जो जो रावी इमरान बिन हुसैन उन्हीं 70,000 अफराद की सिफात बयान कर तो उन्हीं में कई सबूत होंगे वल्लज़ीना ला यस्तरकूना वला यततय्यरूना वला यततहूना वला रब्बिहिम यतवक्कलून वो दम नता कराएगी वो शुभान नता करे वो जाते साथ के जिस्म के नता दम बदे रहिए सिर्फ बदे रब बदे भरोसा नहीं था ऐसा इंसान बगैर हिसाब की जन्नत में दाखिल थींदा हजरत अबू उमामा जो बयान आए तो उन्हें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाए जो तो मुझे रब मुखा आए तो गए तो मुझे उम्मत में जाना 70,000 अफराद जन्नत में दाखिल थींदा ये जो न तो हिसाब थींदो न तो उन्हीं मथे अज़ाब हूंदो हर हजार के साथ 70,000 अफराद हूंदा उन्हीं जे अलावा 3 चुल्लू यानी मुझे रब जी चुल्लू में जाना मुझे रब जी दूध में जाना ये जन्नती इंसान जो बगैर हिसाब किताब की जन्नत में दाखिल थींदा ऐसा अर्धा अहले जन्नती जो हूंदा तो हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में जाना हूंदा हजरत अब्दुल्ला का रवायत है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आमा तरज़ौन अन दफ़ाउ रूह अहलिल जन्नत को आती ही गाल पसंद नहीं चाहे अहले जन्नत जो चौथो सो यानी जन्नत में इंसान दाखिल किए उन्हीं में जाना चौथो सो मुझे उम्मत में जाना हो कुरान इन गाल से रातियो आके ये गाल पसंद नहीं हजरत अब्दुल्ला कहता तासा खुशी थी मारे अल्लाह अकबर जो तो मरे उम्मत इतनी उम्मत गुजरी उन्हीं में जाना चौथो सो का साधु है अल्लाह अकबर जन्नत गुरु आके गाल पसंद नहीं जन्नत जो थे सो यानी सभी कोने की सभी उम्मतें के हिस्से में तकसीम क्यों दिए उम्मत मोहम्मदिया में जाना हुए गुरु ये आपकी गाल पसंद नहीं हजरत अब्दुल्ला जैसा सी खुशी की मारी अल्लाह अकबर क्यों लगा वो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इन्नी अर्जू अन तकूनु शत्र अहलिल जन्नत को अल्लाह तबारक व तआला का उम्मीद किया तो अहले जन्नत जो अर्ज सो होगा यानी आओ अन करीब के बारे में आके खबरदार किया तो का अहले जन्नत में जा जितना दाखिल थींदा उन्हें नजारा अरबी उम्मत मुहम्मदिया होंदी ए दिल सारी कौम अर्ज होंदो आओ अन करीब के बारे में आके खबरदार किया तो मुसलमान काफिर के मुकाबले में मुसलमान ये होता काफिर के मुकाबले में जैसे तरह सियाह रंग जी कारे रंग जी जगह मथे को सफेद वार हुए यहाँ से फरमाया जैसे तरह सफेद रंग जी अच्छे रंग जी जगह मथे को कार वार हुए ऐसी तरह उम्मती मोहम्मदिया होगा तो अल्लाह तबारक व तआला उम्मत मोहम्मदिया के बारे में फरमाया तो उम्मत मोहम्मदिया अरबी जन्नत में दाखिल देगी जन्नत में मेरा आखिर में दाखिल थियण वारो शख्स मेरा चेहरो जन्नत में के दाखिल थींदो हजरत अब्दुल्ला बिन मसूद खां रिवायत है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में दाखिल थियण वारो मेरा आखिरी शख्स हूंदो जो कोई हालत में अचींदो कदे हलंदो कदे किरंदो कदे आग जा चंबा आग जी पाए उनके थप्पड़ मारंदी जॾहिं हू आग के पार करे वेंदो डांडे के पार करे वेंदो त पुठियां मुड़ी करे न्यारींदो यानी पुठियां मुड़ी करे वो न्यारींदो पुठियां माण्हू फेरे करे न्यारींदो ऐं हू चवंदो त बा बरकत हू ज़ात बा बरकत हू अल्लाह जे मूंखे इन काॾे खां निजात ॾिनी यकीनन अल्लाह तबारक व तआला मूंखे उहो चीज़ अदा कये उहो चीज़ ॾिने जेको न तो हुन पहले की न तो पुठिए में जा कंहिंखे ॾिने वो दर्द हुनजे करीब बुलंद कयो वेंदो हुनजे ओॾो तो दर्द बुलंद कयो वेंदो त ओॾो त आहे मुंहिंजा हथ मूंखे दर्द ॾे न वणंदे ओॾो करे छॾ तव्हां त हुनजी छाई में हलियो वञा अहिड़े ते करीब जेको पाणी उड़े थो वञे मां पंहिंजी प्यास बुझायां अल्लाह तबारक व तआला चवंदो त इब्न आदम जे करे आओ तो जो सवाल
जेको वणे था वही रहे तो शायद तूं वरी मूंखे सवाल कजे वरी चवण घुरिजे त हू चवण लॻो त आहे मुंहिंजा रब आउं आसां वाइदो कयां थो त आउं हिन जे बाद पर सवाल कीअं कंदुसि हिन जे बाद आउं कीअं बि कीअं करंदो अल्लाह तबारक व तआला हुनखे माज़ूर सम्झे थो कोई हिदायत हू हिकिड़ी अहिड़ी चीज़ खे ॾिसी रहियो आहे जंहिंसां सब्र करणु इंसान जी बस में नथो जन्नत खे ॾिसी रहियो आहे जन्नत जे मेहरे खे ॾिसी रहियो आहे जन्नत जे वणे खे ॾिसी रहियो आहे दुनिया जी मामूली का चीज़ ॾिसो त पाण जी ख़्वाहिश थिए थी पाण हुन चीज़ खे हासिल करे लाहियूं उहो जन्नत खे ॾिसी रहियो आहे अल्लाह हुनखे माज़ूर सम्झे थो ऐं अल्लाह तबारक व तआला हुनखे हुन वण जे क़रीब करे छॾींदो उहो हुनजी छांव में रहंदो हुनजी पाणी मां प्यास बुझाईंदो पोइ हिकिड़ो ॿियो दरख़्त हुनजे साम्हूं बुलंद कयो वेंदो ॿियो हुन साम्हूं बुलंद कयो वेंदो जेको वण खां वधारे खातो हूंदो पोइ चवंदो आहे मुंहिंजा रब मूंखे हिन वण जे क़रीब करे छॾ मूंखे हिन वण जे ओॾो करे छॾ तव्हां त हिनजी छांव में आया ऐं हिनजे बोरक लाइ पाणी खे पी सघां हिन जे बाद तव्हां कीअं पिया सवाल कीअं कंदो अल्लाह तबारक व तआला चवंदो आहे इब्न आदम कुल तो मूंखां वाइदो कीअं कयो पहिरीं जहिड़ा वण कयो तोखे हुनजे क़रीब कर वाइदो कयो हुई त हिन जे बाद ॿियो सवाल कीअं कंदो पोइ अल्लाह तबारक व तआला चवंदो त आउं तुंहिंजो ही सवाल थो पूरो करे छॾियां हिन जे वण जे पर ओॾो तोखे कयो क़रीब खणी अचां शायदि फिर हिन जे बाद सवाल न कईं त उहो अल्लाह सां वाइदो कंदो छो त अल्लाह सवाल कीअं कंदो कीअं करणो अल्लाह हुनखे माज़ूर सम्झंदो ऐं सम्झे थो त हिकिड़ी अहिड़ी चीज़ खे ॾिसी रहियो आहे जंहिं मथे सब्र करणु इंसान जी बस में नथो हुए चुनांचे अल्लाह तबारक व तआला हुनखे ॿिए वण जे क़रीब करे छॾींदो उहो हुनजी छांव में रहंदो ऐं हुनजे वण जे पाणी खे पीअंदो पोइ हिकिड़ो दरख़्त जन्नत जे क़रीब उन साम्हूं बुलंद कयो वेंदो जन्नत जे ओॾे जो माण्हू हूंदो उहो बुलंद कयो वेंदो जेको पहले ॾिघी वणे खां वधारे ख़ूबसूरत हूंदो ख़ासो हूंदो उहो चवणु लॻंदो आहे मुंहिंजा रब मूंखे हिन वण जे क़रीब करे छॾ तव्हां त हुनजे छांव में आयो ऐं हुनजे क़रीब हुन पाणी खे पी सघां हिन जे बाद ॿियो सवाल कीअं कंदो अल्लाह तबारक व तआला चवंदो ऐं इब्न आदम कोई तो मूंखां वाइदो कीअं कयो हुओ तव्हां सवाल कीअं कंदो उहो चवणु लॻंदो कोई ॿुधाए न ऐं मुंहिंजा रब बस ही सवाल पूरो कर छेलो सवाल आहे इन जे बाद ॿियो कीअं सवाल कंदो अल्लाह तबारक व तआला हुनखे माज़ूर सम्झंदो त हू हिकिड़ी अहिड़ी चीज़ खे ॾिसी रहियो आहे जंहिंसां सब्र करणु इंसान जी बस में नथो हुए चुनांचे हू हुनखे हुन वण जे क़रीब कंदो जेको जन्नत खे ओड़ो हूंदो ऐं हुनजे क़रीब पुॼी करे ऐसे जन्नत वारा जेको हूंदो उनजी आवाज़ चवंदो उनजी ॻाल्हि ॿोल चवंदो त हू चवणु लॻो लॻंदो त आहे मुंहिंजा रब मूंखे जन्नत में दाख़िल करे छॾ जंहिं जन्नतीअ जी आवाज़ चवंदो त जन्नती इंसान ॻाल्हि ॿोल हिकिड़े ॿिए सां करे रहिया हूंदा बिल्कुलु जन्नत जो ओड़ो हूंदो त चवंदो त आहे अल्लाह मूंखे हिन में दाख़िल करे छॾ अल्लाह मूंखे हिन में दाख़िल करे छॾ अल्लाह चवंदो आहे इब्न आदम कहिड़ी चीज़ आहे जेको तोखे राज़ी करे कहिड़ी चीज़ आहे जेको तोखे राज़ी करे ऐं तोखे मुंहिंजे विच में सवालात जो सिलसिलो आहे जेको हिनखे बंदि करे छॾे पोइ तूं हिन ॻाल्हि मथे राज़ी आहीं तव्हां तोखे दुनिया ऐं उन जहिड़ी हिकिड़ी दुनिया ॾेई छॾियां हू चवणु लॻो त मुंहिंजा रब ऐं मूं सां मज़ाक कयो था ऐं मश्किलूं कयो था पोइ तूं रबुल आलमीन न आहीं अल्लाह तबारक व तआला खे चवंदो अल्लाह चवंदो त दुनिया ऐं दुनिया जे बराबरि ॿई दुनिया ॾेई छॾियां पर चवंदो आहे मुंहिंजा रब ऐं मूंसां मज़ाक कयो था ऐं मूंसां मस्करी कयो था ऐं त रबुल आलमीन आहियो ऐसा ही हदीस बयान करे हज़रत इब्न मसूद खिलण लॻा वो चवणु लॻा त मूंखे पुछो त तव्हां पूरी जी लाइ खिली रहियो या इतने मसूद इतनी हदीस बयान कई था वो खिलण शुरू करे सघे था या सवाल नथा कहिए कह रहे इतने मसूद खुद बैठ के रहता चाहे सहाबा अरे हदीस सुन रहा तो आई मूंखे पुछो न था खिली करे दे रहे हदीस जे विच में जो त आए इतने मसूद ऐं कुल जे लाइ खिली आयो जो एतिरे जे लाइ खिली रहियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
बयान करे खिलिया हुआ इतने जॾहिं आउं खिली वियो हुयमि सहाबा किराम उनखे पुछो था अल्लाह के रसूल कुल जे लाइ खिलिया हदीस आहे हदीस जे विच में खिलण जी वजह कहिड़ो आहे चयो त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इतने जे लाइ खिलिया त अल्लाह तबारक व तआला उन शख्स जी ॻाल्हि सुनी करे खिलियो जहिड़ो हुन अल्लाह ते चए अल्लाह तूं मूंसां मस्करी कई तो मूंसां खिल कई तो तूं त रब अलमीन नहीं जहिड़ा अल्लाह पर खिलियो तो अल्लाह तबारक व तआला चवंदो तो हरगिज़ आउं मज़ाक नथो कयां बल्कि जेको आउं चाहियां करे सघां थो आउं हिन ॻाल्हि मथे ताक़त वारो आहियां आउं हिन ॻाल्हि मथे गुज़रंदो आहियां अहिड़ी तरह अब्दुल्लाह बिन मसूद जी हिकिड़ी रिवायत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मूं हुन शख्स जे बारे में आउं यकीनन शख्स जे बारे में ॼाणां थो जो दुनिया आख़िर में जहन्नम जी आग खां निकिरंदो ऐं आख़िर में जन्नत में दाख़िल ई उहो शख्स हूंदो जेको हथें घोड़े हिकिड़ी रिवायत में त पंहिंजे जूतनि जे बल हली करे जहन्नम खां निकिरंदो यानी घिसकी करे पंहिंजे जूतनि जे बल जहन्नम खां निकिरंदो पोइ अल्लाह फरमाईंदो वरी जन्नत में दाख़िल हू चवणु लॻंदो हुनजे दिलि में ही ख़्याल अचींदो त जन्नत जेको भरिजी चुकी आहे एतिरे जे लाइ उहो वरी वापसि लौटंदो वरी पाछो अचींदो ऐं चवंदो आहे मुंहिंजा रब आहे मुंहिंजा परवरदिगारा जन्नत जेको आहे ई पुर थी चुकी है जन्नत जेको आहे ई भरिजी चुकी है तो अल्लाह फरमाईंदो वञ जन्नत में दाख़िल थी वञ चुनांचे उहो बेफ़िक्र रहंदो ऐं हुनजे दिलि में वरी ख़्यालु अचींदो त जन्नत त पुर हूंदी जन्नत में त जॻह पर न हूंदी एतिरे जे लाइ वरी पाछो अचींदो ऐं चवंदो त आहे रब मूं जन्नत ते भरियल पायो आहे अल्लाह फरमाईंदो वञ जन्नत में दाख़िल थी वञ मूं तोखे पूरी दुनिया जे बराबर ऐं हुन जहिड़ी दर्जा वुसअत अता कई दुनिया जा दो दर्जा तोखे वुसअत अता कई यानी दुनिया जे दौरे हिकिड़ी रिवायत में त मूं तोखे दुनिया खां लो गुना यानी जेतिरी दुनिया आहे दो दुनिया जे बराबर अता करे छॾी उहो शख़्स चवंदो आहे अल्लाह मूंसां हाणे मज़ाक कयो था हाणे त बादशाह आयो हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद चए था जब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस बयान करे सो ए आप सल्लल्लाहु जा दंदारी मुबारक नजर आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस बयान में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का दंद नजर आया जो कोई शख्स अहले जन्नत में जाना निचले दर्जे वारो जन्नती होंदो यानी मेरा आखिर में ही शख्स जन्नत में दाखिल थींदो त अल्लाह इनके इतनो नेमत नसीब कंदो अहिड़ी तरह जन्नत जी नेमत जो तसव्वुर पण नामुमकिन आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो قال الله عز وجل أعددت لعباد الصالحين ما لا عين رأت ولا أذن سمعت ولا خطر على قلب بشر अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो त मूं पंहिंजे नेक बंदे जे लाइ अहिड़ियूं नेमतूं तयार कयूं आहिनि जंहिंखे कंहिं अखि नाहे ॾिठो जंहिंजे बारे में कंहिं कन नाहे सो ऐं जंहिंजे बारे में कंहिं इंसान जे दिलि में बि तसव्वुर नाहे आयो यानी अल्लाह तबारक व तआला अहिड़ियूं जन्नतूं अहिड़ियूं नेमतूं जन्नती इंसान जे लाइ नेक इंसान जे लाइ तयार कयूं बिरादरान इस्लाम जन्नत जा औसाफ मालूम थियण जे बाद ही सवाल आहे त इन क़दर अज़ीम शान जन्नत उनजी नेमत ताईं पुॼण जो रस्तो कहिड़ो आहे जे रस्ते जे ज़रिए तव्हां जन्नत में पुॼी सघो तव्हां कहिड़ी तरह जन्नत में दाख़िल थी सघो ऐं उहो क्या ख़ुशनसीब इंसान आहे जेको जन्नत में दाख़िल थींदा जन्नत जो रस्तो जेको आहे इंतहाई आसान ऐं घणो रोशन आहे क़ुरान मजीद में ऐं हदीस मुबारक में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके वादे तौर मथे बयान कयो हुयो अल्लाह तबारक व तआला फरमाए तिलकल जन्नतुल लती नूरिसु मिन इबादिना मन कान तकिया ये वो जन्नत है जंहिंजो वारिस असीं पंहिंजे तंदो विझारा उन्हीं खे बनाईंदासीं जेको मुत्तकी हूंदा जन्नत जो वारिस अल्लाह फरमाए थो असीं मुत्तकी इंसान खे जंहिंजे दिलि में असांजो ख़ौफ़ हूंदो जंहिंजे दिलि में मुंहिंजो डपु हूंदो असीं पंहिंजे मुत्तकी बाने खे मौक़ा ॾियण वारे बाने खे जन्नती नेमतें जो ऐं जन्नत जो असीं हुनखे वारिस बनाईंदासीं अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला फरमाए वउज़लिफ़तिल जन्नतु लिलमुत्तक़ीन ग़ैर बईद
هذا ما توعدون لكل أواب حفيظ من خشي الرحمن بالغيب وجاء بقلب منيب ادخلوها بسلام ذلك يوم الخلود لهم ما يشاءون فيها ولدينا مزيد जन्नत का फरिश्तारे जी बिल्कुल पूरी की वेंदी बिल्कुल करीब वेंदी जरा पर लिखा दूर की न होंदी जरा पर अल्लाह का भेजने वाले का मुत्तकीन इलाए फरिश्तारे का जरा पर जन्नत दूर की न होंदी ही वो वायदो जो को आशा क्यों उन शख्स दीदा जो को अल्लाह की तरफ रुजू करने वालो जो को अल्लाह तबारक व तआला जी पर रुजू करे अल्लाह जी तरफ बड़े गुनाह की माफी मांगे पाबंदी करने वालो जो को अल्लाह का गायबाना तौर मथे खौफ रखंदो हुई जो को तवज्जो वालो फुलखड़ी करे आयो असी उन जन्नत में 1400 अहिड़ा बाना जन्नत में सलामती जी साथ दाख़िल थी वञो ये हमेशा रहण जो घर आहे ये हमेशा रहण वारो ॾींहुं आहे ऐं जेको बि आई चाहींदा हुते मिलंदो बल्कि असांजे पास अञा बि वधारे ये अल्लाह तबारक व तआला नेक इंसान के परहेज़गार इंसान के जो अहिड़ी तरह अल्लाह फरमाए वअम्मा मन खाफ मक़ाम रब्बिही व नहा नफ्स अनिल हवा फइन्नल जन्नत हियल मअवा हाँ जो कोई शख्स फिर जे रब सामो उबीण खां पंहिंजंदो रहियो ऐं फिर जे नफ्स के ख़्वाहिश जी पैरवी खां रोकींदो रहियो त हुनजो ठिकाणो जन्नत आहे अल्लाह फरमाए थो त जेको शख्स ई सोचींदो रहियो त हिकिड़ो ॾींहुं अल्लाह साम्हूं मूंखे हाज़िर थियो आहे हिकिड़ो ॾींहुं मूंखे अल्लाह साम्हूं उथिणो आहे हिकिड़ो ॾींहुं अल्लाह तबारक व तआला मूंखां सवाल कंदो मूंखे जवाबु ॾियणो आहे अल्लाह खां उबीण खां डिॼंदो रहियो ऐं पंहिंजे नफ्स के ख़्वाहिशात खां रोकींदो रहियो अल्लाह फरमाए थो त अहिड़े इंसान जो ठिकाणो जन्नत अहिड़ी तरह अल्लाह फरमाए वलिमन खाफ मक़ाम रब्बिही जन्नतान वलिमन खाफ मक़ाम रब्बिही जन्नतान ऐं उन शख़्स जे जाइ जेको पंहिंजे रब साम्हूं उबीण खां थिनो त उन जे लाइ अल्लाह फरमाए थो ॿ जन्नतूं आहिनि हीअ हिन जे अलावा ॿी कई आयतूं जंहिंमें बेशतर जन्नती इंसान जो जिक्र कयो त जन्नती इंसान केरु हूंदा कहिड़ा हुन में औसाफ हूंदा कहिड़ा अमल हूंदा जंहिंजी वजह सां जन्नत में दाख़िल थी सघनि अहिड़ी तरह रसूलुल्लाह फरमायो जन्नत खे हुन कम से ढकियो वियो आहे जेको तॾहिं इंसानी खे नापसंद हुए ऐं जहन्नम खे शहवात खां ढकियो वियो आहे अहिड़ी तरह रसूलुल्लाह फरमायो कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा क़ील मन अबा या रसूलल्लाह क़ाल मन अतानी दखल जन्नत वमन असानी फ़क़द अबा मुंहिंजी उम्मत जा तमाम इंसान जन्नत में दाख़िल थींदा सवाइ हुन जे इनकार कयो यानी जन्नत में दाख़िल थियण का इनकार कयो ये नहीं आप सल्लल्लाहु का बचो अल्लाह के रसूल जन्नत में दाख़िल का केर इनकार करे केर जे आप जन्नत में दाख़िल न थिया केर इनकार करे सके जो त असल फरमाए जे मुंहिंजी इताअत कई जे मुंहिंजी ॻाल्हि मञे जेको मुंहिंजी तरीक़े मथे हलियो उहो जन्नत में दाख़िल थींदो ऐं जे मुंहिंजी नाफ़रमानी कई जेको गुनाह मथे गुनाह कंदो रहियो त अल्लाह जा नबी फरमाइनि था त उहो इंसान जन्नत में दाख़िल कीअं न थी सघंदो उहो इंसान जन्नत में दाख़िल थियण खां सम्झो इनकार करे छॾे अहिड़ी तरह रसूलुल्लाह फरमाए इत्तक़ुल्लाह वसल्लू खम्सकुम वसूमू शहरकुम वअतू ज़कात अम्वालिकुम तय्यबतु बिहा अनफुसुकुम वअतीउल्लाह अमरिकुम तदखुलू जन्नत रब्बिकुम ऐं मारे अल्लाह खां ॾिजो 5 टाइम नमाज़ अदा कयो क़ाइम कयो माह रमज़ान जा रोज़ा रखो पंहिंजे माले जी ज़कात अदा कयो ऐं पंहिंजे हुक्मरान जी इताअत कयो अहिड़ी तरह ऐं पंहिंजे रब जी जन्नत में दाख़िल थी वेंदा हिन हदीस में जन्नत में पुॼण वारे रस्ते जो तयन कयो वियो आहे त रस्तो कहिड़ो आहे ऐं मथे हली करे इंसान जन्नत में पुॼी सघे जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला खां पास ॾिनासूं ऐं मज़कूर जेको आयत में हदीस में ज़िक्र कयल आहे उन्ही जे अंजाम खां पास ॾिजंदा रहियासूं ऐं मज़कूर अमाल जी पाबंदी कंदा रहियासूं त अल्लाह तबारक व तआला जो वाइदो आहे त अल्लाह तबारक व तआला पाखे ज़रूर जन्नत में दाख़िल कनि अल्लाह तबारक व तआला जो आहे त अल्लाह तबारक व तआला पाखे जन्नत फिरदौस में जगह अता फरमाए अल्लाह तबारक व तआला पाखे नेक बनाए इबादत गुज़ार बनाए अल्लाह तबारक व तआला पाके जद मींहुं वसाए अल्लाह तबारक व तआला पाके जियारे कैसे ईमान इस्लाम मथे मारे पांजो काबलो ईमान इस्लाम मथे करे आमीन सुम आमीन